सिंध जो आवाम हज़ारे सालन का मुख्तलिफ ॿाहिरियन हमले आवरन से विढ़ंदो ऐं पंहिंजे वतन ऐं वजूद जो तहफ़ुज़ कंदो आयो आहे। पर मौजूदा हालतन में तारीख़ में पहिरियों भेरो सिंध जो आवाम कंहिं धारी मुल्क के ॿाहिरिए हमले आवरन के बदिरां पंहिंजे मुल्क में मौजूद कंट्रोल करो आपस में बात करेंगे तो आप सुन नहीं पाएंगे। जी सर प्लीज। मुख्तलिफ किस्म के मकानी ए ॿाहिरियन काबिज़न ए दहशतगर्दन के दहशतगर्दी सबब सख्त खतरे में आए। एक तरफ सिंध जूं ॿाराड़ियूं आम तरह कौम दुश्मन, वतन फरोश, वडेरा शाही के पालतू फोरुअन, ढाडेलन, अगवा कंदड़न ए कबायली दहशतगर्दन के निशाने ते आहिनि। कानून ए इंसाफ सौदे जूं शयूं आहिनि। पुलिस वडेरन की ज़ाती मुलाजिम है। उन करे गरीब, बेपहुच, आम, हारी, मजदूर ए शागिर्द, खास करे बार ए औरतूं बेबस ए लाचार होजन सबब पंहिंजो को तहफ़ुज़ नथा करे सघन। जॾहिं त ॿिए तरफ़ कराची, हैदराबाद, मीरपुर खास, सखर, नवाबशाह ए ॿियनि शहरन जो बेहथियार सिंधी अवाम मथे आम मारा मारी से गड शहरन के बताखोरी, फुरन, सियासी दहशतगर्दी ए मजहब के ओट में थींदड़ मारा मारी ए कत्ल आम जो शिकार है। तव्हांजो जहिड़े नमूने से गुज़िरियल सदी में नाज़ियन यूरोप के नाज़ी कैंप बनाए छॾियो हो ऐं साम्राज्यन फ़लस्तीन मथा इसराइल मरे छॾियो हो आहे, तीअं हिन वक़्तु सिंध के एक नाज़ी कैंप ऐं हिकिड़ो ॿियो इसराइल बनायो वियो आहे ऐं 9 खां 34 ताईं ज़रहपोश, हथियारबंद, कानून के पहच खां कोहें परे साम्राज्य जा दादला दहशतगर्द अलल ऐलान सिंधियन के मारण से गड सिंधी कौम का संदन वड़ा शहर खसे वठण के मुतालबन की चाकिंग कर रहा है। हाँ तो यो पधरो थो है तो उन दहशतगर्द तंजीम वट अरबे रुपयन जा इसराइली हथियार पिण आहिनि। बे तरफ़ सिंध जा सियासी चनेसर मीर जाफ़र, बेकाऊ वडेरा नाले जा हुक्मरान बनिया सिंध में थींदड़ इन मारामारी ए कतलाम ते नरगो खामोश हैं। पर सिंधियन के कतलन के बावजूद कुटलो कातलन का माफ़ियूं वठी गीसियूं करे साणन कुर्सी कमाइण ए माल खाइण जो सियासी सौदेबाजी करे पंहिंजे कमज़ोर कुर्सी के टेकूं ॾेई सिंधी अवाम के अञा भी वधीक फुरण ए फुराइण, लुटण ए लुटाइण, आज़ारण ए ग़ुलाम बनाइण ए पंहिंजन सत्यन पीढ़ियन ताईं मौजू माणण लाइ बंदोबस्त करण लाइ इस्तेमाल कर रहा है। इन सूरत हाल के ॾिसंदे सिंध के गुज़िरियल 64 सालन का ग़ुलाम बनायल, फुरजंदड़, लुटजंदड़ ए रोज़ रोज़ रत में वहिंजारजंदड़ अवाम के यह गाल सम्झ में अची वञण घुर्जे तो तेज़ी से बदलजंदड़ आलमी इलाइक़ी सूरत हाल में वडेरन ए हुक्मरान की गदारी सबब असां सख्त खतरे में आयूं। असांजो वतन खतरे में है ऐं असांजा ईंदड़ नस्ल सौदेबाजी, दहशतगर्दी ए लाकानूनीत हथां खतरे में आहिनि। लतीफ़ के मारूयन जे देश के लोहियन की लज खतरे में है। तंहिं करे उन खतरे के मुंहुं ॾियण लाइ असांखे घुर्जे त असीं उथी खड़ा थियूं, पंहिंजनि बताल वतन ऐं वसीलनि, हक़नि ऐं आज़ादियुनि
पंहिंजनि ॿारनि बचनि इज़तनि ऐं आबरूअनि जे बचा खे सौ पीढ़िया त गद्दार वॾेरा हुक्मरान मुफ़ाहिमत ऐं गीसियनि वारी सियासत ज़रिए ऐं असांजे अवाम जे हक़नि आज़ादियुनि वसीलनि बल्कि लाशनि खे विकिणी मज़ा माणे रहिया आहिनि। तिन में का बि अजाई उमेद न रखूं। पंहिंजा वेज पाण थियूं, पंहिंजे पेरनि ते बीही पंहिंजनि अबनि ॾाॾनि ऐं पंहिंजे सोनेरी तारीख़ जे शानदार सूरे किरदारनि दोज़नि ऐं दरियाख़ाननि शाह इनायतनि ऐं बिलावलनि होशुअनि ऐं हेमुअनि बाग़ियनि ऐं बाहि बख़्तावरनि जे मुक़दस यादि मां उत्साह क़ुवतूं ऐं हिशमतूं हासिल करे पहाड़नि वांगुरु अॾोल बणिजी हर सख़्ती ऐं तकलीफ़ खे बर्दाश्त करणु ऐं क़ुर्बानी ॾियणु ऐं साम्राज्य जे पालतू कातलनि ऐं जलादनि खे टोटा चॿाइणु ऐं संदनि ॾंद खटा करण लाइ तयारु थी वञनि। कारूंजर खां कराची ताईं, कश्मीर खां केटी बंदर ताईं समूरी सिंध खे पंहिंजो अबानू ॻोठ ऐं संदसि धीअनि पुटनि खे पंहिंजे घर जा भाती सम्झी समूरनि सिंध दोस्त सिंधी माण्हुनि ऐं धुरियुनि सां गॾिजी पंहिंजे इलाइक़नि पहाड़नि घिटियुनि शहरनि ॻोठनि में मोहल्ला कमेटियूं मुक़ामी इतिहाद डिफेंस कमेटियूं ठाहे चौकीदारी निज़ाम राति जो पहिरनि जो बंदोबस्तु करे मर्दनि तोड़ी औरतुनि खे बचा जूं मुकमल ऐं जदीद तरबियतूं ॾेई कंहिं बि अग्राह खे मुंहुं ॾियण लाइ तयारु थी वञूं ऐं उन लाइ जेकी घुर्बल क़ानूनी क़दम हुजनि उहे खणूं ऐं जेके वसीला घुरिजनि उन्हनि जो इंतज़ाम करियूं। ॿिए तरफ़ पाण खे मुंहं जे पकाई ऐं नक जे वॾी ॾाढाई सां सिंधी क़ौम जी नुमाइंदगी कंदड़ हरदिल अज़ीज़ हुकूमत छॾाईंदड़ वॾेरे की सरकार जो घटि में घटि फ़र्ज़ु इहो थो बणिजे त उहा जे ॿियो कुझु नथी करे सघे त गुज़िरियल 64 सालनि में हज़ारे सिंधी घर बर्बादु कराए पाण खे थुल्हो मतारो पाॾो बनाइण खां पोइ घटि में घटि इहो त करे जो सिंधी अवाम खे जंहिं ॻाल्हि जी फौरी ज़रूरत आहे सा खेनि मुहैया करे ॾिए, यानी हथियारनि जा लेस ऐं उन्हनि खे इस्तेमालु करण जी पुख़्ती तरबियत। हिन सिलसिले में हिकु तरफ़ कश्मीर खां केटी बंदर ऐं कारूंजर खां कराची ताईं समूरी सिंधी क़ौम जे क़ौम दोस्त माण्हुनि खे घुरिजे त उहे पंहिंजे तर जे नाम निहाद चूंडियल नुमाइंदनि खां मज़बूती सां मुतालबो कनि त सिंध जे क़तलगाहनि जे अॾीअ ते पचायल अवाम खे हथियारनि जी लेसननि बचाव जे हथियारनि ऐं घुर्बल तरबियत मुहैया करण जो फौरन बंदोबस्तु कनि ऐं अवाम खे ॿुधाइनि त मदान हरेक पंहिंजे पंहिंजे तर जे माण्हुनि जी मिल्कियतनि ज़िंदगियुनि इज़तुनि ऐं लॼनि जे बचाव लाइ कहिड़ा कहिड़ा क़दम खणे थो ऐं बंदोबस्तु करे थो ऐं संदसि कोटा मां केतिरा लाइसेंसिस ग़रीब ऐं ज़रूरतमंद सिंधियुनि खे ॾिए थो। साॻिए वक़्तु सिंध जे समूरनि ख़ैर जा कम कंदड़नि ऐं सरंदीअ वारनि जो फ़र्ज़ु आहे त हिन ॾुखे में ॾुखी तारीख़ी घड़ीअ में पंहिंजे क़ौम ऐं अवाम जे हड़ा मड़ा मदद करणु ऐं खेनि घुर्बल बचाव ख़ातिर क़ानूनी हथियार ऐं तरबियत ॾियणु ऐं ॾियारण में का बि कसर न छॾीनि। अञा की काल्ह की ॻाल्हि आहे त साम्राजी छाड़तनि नाज़ी फाशिस्ट दरंदनि खे मोह ॾियण में रूस ऐं सॼे यूरोप जे बहादुर मज़लूम माण्हुनि पाण मल्हायो ऐं एशिया में रूसियनि ऐं चीनियनि कोरियनि वियतनामियनि फ़लस्तीनियनि ऐं लिबनानियनि हिमालय जबल जॾहिं साम्राज्य खे रुक जा चणा चवराए इंसानियत जो कदम मथे कयो आहे। हींअर तारीख़ सिंध खे मौक़ो ॾिनो आहे त उहो रतो रत कयल पंहिंजे वतन ऐं क़ौम जे वजूद वसीलनि इज़त ऐं आबरूअ जे बचाव लाइ दुनिया जे ॿियनि दिलेर क़ौमनि जे नक्शे क़दम ते हली अहिड़ो मिसाल क़ाइमु करे जो ईंदड़ नसलनि खे मथनि फ़ख्रु थिए। थैंक यू। ये उर्दू में कुछ मैं पढ़ता हूँ।